नाज़रीन, ख़बर शामिल करियूं पिया जाती मां। इंडिया जे जेलनि में केतिरनि ई सालनि खां क़ैद जाती शाहबंदर जे 26 माहिगरनि जी आज़ादी लाइ जाती फिशर फोक फारम पारां क़ैद माहिगरनि जे समेत वाटसन अॻवाननि जो नूर मोहम्मद तैमूर, आदिल लगारी, इब्राहिम तईम ऐं ॿियनि जी अॻवानी में हुसैनी चौक खां फाज़ल राव चौक ताईं मासूम नियाणियुनि सां गॾु एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त केतिरनि ई सालनि खां इंडिया जे जेल में बेगुनाह क़ैद आहिनि, जंहिं लाइ संदसि वाटसन आज़ादी लाइ ॿाॾाए रहिया आहिनि। हिननि चयो त इंडिया ऐं पाकिस्तान जे क़ैद बेगुनाह माहिगरनि खे क़ैद कयो वियो आहे, जेके सालनि खां बेगुनाह क़ैदियुनि में सड़नि पिया। हिननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त इंडियन जेल में क़ैद माहिगरनि खे आज़ादु करे माहिगरनि जे वारसनि मां परेशानी ख़तमु कई वञे।